हाउस आहे जिते अॼु हिकिड़ो फ़ैसिलो थी रहियो आहे ॻोठाणनि जो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिते ख़ल्क़ आहे ऐं बाक़ाइदा हिते फ़ैसिला थींदा रहंदा आहिनि। जेके बि नंढा वॾा मसइला थींदा आहिनि हिन ॻोठ में सो हिते जा ॻोठ जा जेके वॾेरा आहिनि मोहरमदीन करोड़ असां सां मौजूदु आहे। असां हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हुन खां अलावा हिते मसइला ॻोठ में हल कया वेंदा आहिनि। अचो त मोहरमदीन करोड़ सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं जेके मसइला थींदा आहिनि जे बारे में तव्हांखे छा चवणु आहे? साईं असांजी बिरादरी आहे हिते तक़रीबन असांजा 20 खां 30 ॻोठ कलोड़नि जा आहिनि ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असांजा जेके नंढा नंढा मसाला हुजनि या वॾा मसाला हुजनि उहे हिते बिरादरीअ में पाण हल कयूं त बहितर आहे। जीअं अॻिते जेको गुरबत जो जान आहे, सभु जेके ग़रीब माण्हू आहिनि पोइ अॻिते केसनि में फासनि था, पोइ हुननि जो पैसे जो बि ज़्यान थो थिए ऐं जेको टाइम बि ज़ाया थो थिए न। इन करे कोशिशि हूंदी आहे असांजी त हिननि खे पाण में खीरु खंडु करे ठाहे छॾियूं। जी जी बिल्कुलु। छा आहे त हिते को असां वटि को सरदारी क़िस्म जा फ़ैसिला कोन हूंदा आहिनि। असां वटि हिते भाई बंदी प्यार मोहबत में पोइ ही जेके बि असांजा ॻोठ आहिनि इहे असांजे फ़ैसिले खे मञींदा आहिनि। छाजे करे जो हिन फ़ैसिलनि में असां नाजाइज़ी कोन कंदा आहियूं। फ़ैसिलनि में असां हक़ु कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त कंहिंसां बि का नाजाइज़ी न थिए, चाहे असांजो केतिरो बि वेझो हुजे, पर फ़ैसिले में हक़ु ऐं सच चवंदा आहियूं। पोइ इन जे करे असां वटि फ़ैसिला जाम ईंदा आहिनि। तारीख़ी असां सां ॻाल्हियूं कयूं ऐं तारीख़ी असांखे ॼाण ॾिनी हिन ॻोठ जे बारे में बि ऐं क़ब्रिस्तान जे बारे में बि, दरगाह जे बारे में बि असांखे तमामु सुठी ॼाण ॾिनी। सो हीउ जेको अब्बासी हाउस आहे साईं जो चवणु आहे त हीउ माना जेके ॻोठ जा आहिनि या जेके ॿिया पसंदीदा इलाइक़ा नंढा वॾा ॻोठनि में मसाइला थियनि था उन्हनि जे लाइ 24 कलाक हिते खुलियल आहिनि ऐं हर माण्हू जी सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।